जुती खणंदो आहे चोरीअ जे इरादे सां जुती न खणंदो आहे तो वो चोर तो चए तो मुखे शर्म आयो मांखे शर्म आयो मां केॾो बुरी नियत सां चोरी तो कयां लेकिन हिन अल्लाह वारे जी मुंह में केड़ी चंगी उम्मीद है उन नसीहत सां उन चोर तौबह ताइब थी करे तहज्जुद गुजार नेक साले आलिम दीन बन इंसानो अर्ज़ करण जो मकसद ही है त तव्हां असां जी निजात ऐं छोटकारो महबूबे मुस्तफ़ा जे निस्बत ऐं ताल्लुक़ तंहिंजे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत ऐं ताल्लुक़ वॾी नेमत आहे हाणे इंसानो अल्लाह साईं रसूलनि ऐं पैगंबरनि में कुछ ख़ुसूसियतूं रखनि आम इंसान खां रसूल जो वधिक दर्जो हूंदो आहे तव्हां असां इंसान उम्मती हूं लेकिन तू मां खे भी हाजतूं आहिनि ज़रूरतूं आहिनि आम उम्मती इंसान जेकॾहिं बोल बराद कंदो त तुंहिंजे मुंहिंजे बोल बराद पेशाब मां बदबू पई अचे लेकिन रसूल पैगंबर जो उहो शान ऐं मर्तबो आहे जो महबूब मुस्तफ़ा पेशाब फरमाईंदा हुआ उन पेशाब मां खुशबू ईंदी हुई अम्मा आयशा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु अन्हा खां रिवायत है त महबूब मुस्तफ़ा ज़मीन जे जंहिं टुकड़े ते पेशाब फरमाईंदा हुआ ज़मीन उन पेशाब खे ईहे छॾींदी हुई ऐं ज़मीन जे उन टुकड़े मां खुशबू ईंदी बीबी उम्मे ऐमन बीबी बरकत रज़ियल्लाहु अन्हुमा सहाबी औरतूं हिन सीरत तय्यबह जे अंदर आए त इन्हनि सहाबी औरतुनि महबूब मुस्तफ़ा जी मोहब्बत में उन पेशाब मुबारक खे पी छॾियो शरीयत जो हुकुम कोन हो लेकिन हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतहर जे पेशाब मुबारक जो रब वटि एॾो वॾो मक़ाम पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजामत कराई सिंगियूं हणायूं हजरत अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु अन्हु सहाबिया महबूब मुस्तफ़ा फरमायो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर नबी जे मुबारक जिस्म जी रतो ज़मीन जे अहिड़े हिस्से ते रखी अचो कहीं इंसान ऐं जानवर जो पैर न अचे सहाबी फरमाए तो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं महबूब मुस्तफ़ा जे रतो मुबारक के खयूं पियो वञा उन रत मां खुशबू पई अचे सहाबिया बजाए ज़मीन ते रखण जे रत खे पी छॾियो जॾहिं महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में आयो हजरत अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जे वात मां खुशबू पई अचे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समझिया त सहाबी रत के ज़मीन ते न हारियो आ वात जे अंदर रखियो आ महबूब मुस्तफ़ा फरमायो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर शरीयत जो हुकुम त कोन्हे न कुरान में न मां मोहम्मद मुस्तफ़ा जो हुकुम थियो तू रत के छो पी छॾियो चए अल्लाह जा रसूल ऐं पैगंबर महबूब मुस्तफ़ा रत मां खुशबू कान ईंदी आ अवां जे मुबारक जिस्म जी पाकीज़ा रत हुई जंहिं मां खुशबू पई अचे अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर तव्हां जे अक़ीदत मोहब्बत में रत के जमीन ते रखण जे बजाय पी छॾियो आ महबूब मुस्तफ़ा फरमायो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जॾहिं तुंहिंजे जिस्म में मोहम्मद मुस्तफ़ा जे पाकीज़ा रत आ तू क़यामत जे ॾींहुं ईंदे जॾहिं जीअं नबी सगोरा ईंदा अल्लाह साईं नबियनि खां हिसाब किताब न वठंदो हिसाब उन शइ जो थींदो आहे जो नेकीअ सां गॾु गुनाह ऐं बदी बि हुजे नेक ऐं नबियनि वटि गुनाह जो तसव्वुर बि कोन्हे उन्हनि वटि नेकी नेकी आहे फरमायूं जीअं अंबिया ऐं रसूल क़यामत जे ॾींहुं रब उन्हनि खे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में मोकिलियो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर आहे त सहाबी लेकिन मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जे रसूल पैगंबर जे मुबारक जिस्म जी रत आ रब अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर खे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में अल्लाह से महबूब मुस्तफ़ा जे मुबारक जिस्म जे उन रत जो भी एॾो वॾो शान एॾो वॾो शान तंहिंजे करे इंसानो अल्लाह से रसूल जे अंदर कुछ ख़ुसूसियतूं रखंदो आहे मसलन रसूल जी ज़िंदगी जो मक़सद आहे हिदायतुल ख़ल्क़ उन जे ज़िंदगी जो मक़सद चाहे दुनिया में उहे इंसान जेके कुफ्र में हिन जेके शिरक में हिन जेके ज़िना में हिन जेके शराब में हिन जेके क़त्ल में हिन जेके चोरी में हिन जेके बद अखलाकी में हिन रसूल पैगंबर जी सोहबत में अची उन्हनि जी संगत में अची हिननि खे अल्लाह जी तौहीद मार्फत नसीब थे हिननि में सुहिणा अखलाक अचनि तॾहिं रब क़ुरान पाक में फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना तव्हां जे लाइ सुहिणो नमूनो महबूब मुस्तफ़ा जी ज़िंदगी मुबारक आहे तंहिंजे करे रसूल जी ज़िंदगी जो मक़सद आहे हिदायतुल ख़ल्क़ इंसान हिदायत ते अचनि हिदायत जे लाइ शर्त आहे इंसान तॾहिं हिदायत ते ईंदा जॾहिं रसूल सां मुहब्बत थी पए मुहब्बत जे लाइ शर्त आहे त
त उन रसूल पैगंबर जा अखलाक भला हुजन, उन जी सीरत भली हुजे, उन्हनि जो अमल ऐं किरदार भलो हुजे। छो जंहिं इंसान जो अखलाक चङो न हूंदो आहे, इंसान उन जी ॻाल्हि न ॿुधंदा, उन सां मुहबत न रखंदा। तंहिंजे करे चोर सां मुहबत न थींदी आहे, कातिल सां मुहबत न थींदी आहे, ज़ालिम सां मुहबत न थींदी आहे, ज़ानीअ सां मुहबत न थींदी आहे, शराबीअ सां मुहबत न थींदी आहे। जंहिं इंसान में अखलाक ऐं सीरत सुहिणो किरदार हूंदो आहे, उन सां मुहबत थींदी आहे। हाणे अल्लाह से महबूब मुस्तफ़ा जे मुतालिक़ फरमायो, इन लक लअजरन गैर ममनून, ऐं महबूब मुस्तफ़ा तुंहिंजो अजुर तोखे सवाब अणखुट आहे। छो इन्नक लाला खुलकिन अज़ीम, ऐं महबूब मुस्तफ़ा तूं अज़ीम अखलाक, तुंहिंजो अखलाक जे सब खां वधीक आहे। तंहिंजे करे मां रब तोखे अजुर सवाब तमामु घणो ॾिनो आहे। बीबी हिंद अबू सुफियान जी घरवारी आहे, लेकिन उहद में हज़रत हमज़ा रज़ियल्लाहु अन्हु जे जिस्म जी बेहुरमती करे थी, नक खे, चप खे, ॿियनि उज़वनि खे वढे करे गिचीअ में हार थी विझे, उहद जे मैदान में नाच थी करे। लेकिन जॾहिं मक्को पाक फतह थियो, महबूब मुस्तफ़ा मके वारनि खे फरमायो, ला तसरीब अलैकुम अल-यौम अंतुम तुलका, अव्हां ते मयार कोन्हे, अॼु मोहम्मद मुस्तफ़ा मके वारनि खे माफ़ पियो करे। जॾहिं अबू सुफियान महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में आयो, हज़रत अब्बास जी रिफ़ाक़त में हज़रत अब्बास साईं सिफारिश कई, ऐं अल्लाह जा रसूल हज़रत अबू सुफियान कलमो थो पढ़े, लेकिन ख़िदमत में अर्ज़ु आहे उन्हनि खे एज़ाज़ ॾिनो वञे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन दखल दार अबी सुफियान कान आमिना, अबू सुफियान जो ईमान त क़बूल आहे, पर फतह मके जे मौक़े ते जेको अबू सुफियान जे घर में ईंदो, मोहम्मद मुस्तफ़ा उनखे अमन ॾींदो। हिंद औरत ॾिठो अल्लाह जे नबीअ जा एॾा अखलाक, जेको अबू सुफियान जंगिन में साज़िशूं पियो करे, अॼु अल्लाह जो नबी उन जो ईमान खे त क़बूल थो करे, पर एॾो अखलाक आहे जो फरमायो, मन दखल दार अबी सुफियान कान आमिना, जेको अबू सुफियान जे घर में ईंदो, मोहम्मद मुस्तफ़ा अमन ॾींदो। हाणे हिंद औरत महबूब मुस्तफ़ा जे अखलाक खे ॾिसी कलमो थी पढ़े, मुसलमान थी थिए, मुसलमान थी पई, महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में अर्ज़ु कयईं, ऐं अल्लाह जा रसूल जॾहिं कुफ्र जी हालत में हुयमि, समूरनि इंसाननि खां वधीक मुंहिंजी दिलि में नफ़रत तो मोहम्मद मुस्तफ़ा खां हुई, छो त तूं लात ऐं उज़्ज़ा उन शिरक ऐं बुत परस्तीअ खां मनो कंदे हैं, हिकु अल्लाह जे तौहीद जे तरफ़ तूं दावत ॾींदे हैं। लेकिन अॼु जॾहिं मां मुसलमान थी आहियां, कलमो पढ़ियो आहे, अॼु रूए ज़मीन ते सभिनी इंसाननि खां वधीक हिंद जी दिलि में मुहबत आहे त महबूब मुस्तफ़ा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत। अॼु सभिनी इंसाननि खां वधीक हिंद जी दिलि में मुहबत मोहम्मद मुस्तफ़ा सां आहे। कुफ्र में नफ़रत भी कामिल आहे, इस्लाम में मुहबत भी कामिल। उहो सफ़वान बिन उमैया मके जो सरदार आहे, हज़रत हिबार रज़ियल्लाहु अन्हु उन जो ग़ुलाम आहे। सफ़वान बिन उमैया पंहिंजे ग़ुलाम खे चयो त तूं हिकिड़ो वॾो कमु कर, नऊज़ बिल्लाह मिन्हा, मां तोखे आज़ादु कंदो, जेको ज़ुबान सां दुनिया इज़त चईंदे तोखे ॾींदो। चे कहिड़ो कमु? चे नऊज़ बिल्लाह मिन्हा, न को कुफ्र, कुफ्र न बाशद, चे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के को ईज़ा ॾई आहे या क़त्ल करे आहे। हाणे उहो हिबार इन इरादे सां अचे थो त महबूब मुस्तफ़ा खे मां को नुक़सान ॾियां। जॾहिं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पहुतो, अल्लाह से महबूब मुस्तफ़ा जे मुतालिक़ फरमायो, वल्लाहु यासिमुका मिनन्नास, ऐं महबूब मुस्तफ़ा मां रब तुंहिंजी पाण हिफ़ाज़त कंदुसि। हिबार जो इरादो पूरो न थियो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिबार तू चङे ख़्याल सां न आयो हुई, तू पलीत इरादे सां आयो आहे, लेकिन जंहिं रब मां मोहम्मद मुस्तफ़ा जी हिफ़ाज़त कई आहे, अॼु अल्लाह जो नबी तोखे माफ़ कयो, अॼु तोखे माफ़ी आहे। हिबार तो चए, जॾहिं महबूब मुस्तफ़ा मूंखे माफ़ कयो, नबीअ जे इन अखलाक खूबियत खे ॾिसी मां ख़िदमत में आयुमि, कलमो पढ़ी मुसलमान थियुमि। जॾहिं मक्को पाक फतह थियो, उहो सफ़वान बिन उमैया जंहिं हज़रत हिबार रज़ियल्लाहु अन्हु खे मोकिलियो हो त मोहम्मद मुस्तफ़ा खे तूं क़त्ल करे आ, उहो सफ़वान बिन उमैया जेको मके जे मुसलमाननि ते ज़ुल्म ऐं तशद्दुद कंदो हो, मके जे फतह खां पोइ मथे ते गंढड़ी रखी करे मके खां हले थो। हज़रत हिबार ख़िदमत में आयो ऐं सफ़वान बिन उमैया, छो तूं मको पियो छॾे? जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा जंहिं मुसलमाननि जे ख़िलाफ़ साज़िशूं कयूं थे, अॼु उन्हनि खे मको फतह थी मिलियो आहे। दुनिया जो दस्तूर आहे, जॾहिं इंसान खे कुवत ऐं ताक़त मिलंदी आहे त दुश्मन खां इंतकाम वठंदो आहे,
तंहिंजे करे असां मुस्लमाननि जे लाइ चङायूं त कोन कयूं असे अॼु नबी ऐं मुस्लमान इंतकाम वठंदा भलो आहे त मके खां हिजरत कया हज़रत हिबार तो चए सफ़वान बिन उमैया तव्हां इंसाननि जो इहो रवैयो हो लेकिन मुहम्मद मुस्तफ़ा जा अख़लाक अव्हां खां वधीक आहिनि महबूब मुस्तफ़ा जा अख़लाक अव्हां खां वधीक आहिनि चए हिकिड़े शर्त में मके में रह नबी पंहिंजी निशानी ॾे हज़रत हिबार तो अचे महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में साईं सफ़वान बिन उमैया मके जो सरदार अवां जे फतह ऐं इज़्ज़त खे ॾिसी मको तो छॾे ख़िदमत में अर्ज़ कयूं त मके में रहो अल्लाह जो नबी तोखे तकलीफ़ूं न ॾींदो मुस्लमान तोखे तकलीफ़ूं न ॾींदा चई पोइ उन हीअ सफ़वान छा पियो चए साईं सफ़वान अर्ज़ कयो त महबूब मुस्तफ़ा निशानी ॾियनि हज़रत हिबार रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जो सहाबी जेको अॻ में सफ़वान जो ग़ुलाम ऐं बानो हो महबूब मुस्तफ़ा पंहिंजी पग मुबारक पटको मुबारक दिनो हजरत हिबार रज़ियल्लाहु अन्हु के हजरत हिबार सहाबी उन सफ़वान बिन उमैया मक्के जे सरदार जी खिदमत में मोहम्मद मुस्तफ़ा जी पग मुबारक खई तो अचे जॾहिं सफ़वान जी खिदमत में महबूब मुस्तफ़ा जी पग पटको मुबारक पहुतो सफ़वान अखियुनि ऐं सीननि ते रखी चए मूंखे यकीन थियो अल्लाह जो नबी अमुन ॾींदो महबूब मुस्तफ़ा जी खिदमत में आयो चए अल्लाह जा रसूल तुंहिंजे पग जी निशानीअ खे ॾिसी मूंखे यकीन थियो त तव्हां अमुन ॾींदो लेकिन मुखे ईमान ऐं कलमे ते मजबूर न कजाए पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला इकराह फिद्दीन दीन में जबर ऐं ॾाढ कोन्हे हाणे सफ़वान मके में रहे थो 3 ॾींहंनि खां पोइ महबूब मुस्तफ़ा जी खिदमत में आयो साईं अल्लाह जा रसूल हथड़ो वधायो अॼु सफ़वान कलमो भरी मुस्लमान थींदो महबूब मुस्तफ़ा फरमायो सफ़वान तोखे ईमान ते कहिड़ी शइ मजबूर थी करे चए साईं कंहिं तलवार कंहिं जबर ऐं ॾाढ मजबूर न कयो आहे ऐं मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजे अख़लाक ऐं तुंहिंजे हुस्ने सीरत अॼु सफ़वान खे ईमान ते मजबूर कयो अथई महबूब मुस्तफ़ा जे सीरत ऐं अख़लाक खे ॾिसी सफ़वान कलमो पढ़ी मुस्लमान शान मुस्तफ़ा मकान मुस्तफ़ा नारे तकबीर तंहिंजे करे मुस्लमानो अल्लाह से कुरान पाक में फरमायो इन्नका लअला खुलुकिन अज़ीम ऐं महबूब मुस्तफ़ा तुंहिंजा अज़ीम तुंहिंजा अख़लाक सभ खां वधीक तंहिंजे करे अॼु दीनी इज्तिमा में हाज़िर थींदड़ मुस्लमान भाइरो अवां जी खिदमत में मुअद्दिबाना अर्ज़ आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 3 हक़ तव्हां असां जे उम्मत जे मथां तव्हां शहीदनि जे इलाक़े में महर बिरादरी जा हो मंगी बिरादरी जा हो मुख्तलिफ बिरादरनि जा मुस्लमान हाज़िर थिया हो गिरदो नवाह में इंसान रहो था महबूब मुस्तफ़ा जा तव्हां असां जे मथां 3 हक़ बुनियादी पहिरियों हक़ महबूब मुस्तफ़ा जो आहे मोहब्बत तव्हां असां जी दिल में पंहिंजे जान माल इज्जत आबरू बचड़नि खां वधीक महबूब मुस्तफ़ा सां मोहब्बत हुजे जो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नास अजमईन अमा सच्चा आशिक रसूल तॾहिं हो तव्हां सच्चा कामिल मुस्लमान तॾहिं हो जॾहिं तव्हां जी दिल में मां मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत पंहिंजे जान माल इज्जत आबरू खां वधीक हजरत अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु साहबी बदर जी जंग में इन जो अबो सरदार काफरन जे तरफा हो अबू जहल जे तरफा हो लेकिन वो भी जहन्नम रसीद थी पयो खूह में उन जो लाश उछलायल लेकिन पुत्र हजरत अब्दुल्लाह पंहिंजे पीउ काफर जे लाश जे मथा बिही अखिन मां लुड़कतो आहे समझो मुसलमानो अखिन मां लुड़कतो आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र पई सहाबा के फरमायो उथो हजरत अब्दुल्लाह वट हलो जने हजरत अब्दुल्लाह वट आया ॾिठो त हजरत अब्दुल्लाह अखिन मां लुड़कतो हारे महबूब मुस्तफ़ा फरमायो अब्दुल्लाह छो पियो रही तोखे इन शइ जो गम आहे त मुसलमाननि सहाबिन मुंहिंजे अबे उन काफर खे छो क़त्ल कयो जेको अबू जहल जे तरफा हो चए न अल्लाह जा रसूल इन जो गम नाहे मांखे गम ॿी शइ जो आहे महबूब मुस्तफ़ा फरमायो अब्दुल्लाह कहिड़ी शइ जो गम थी चए साईं इन शइ जो गम आहे जेको मुंहिंजो अबो अल्लाह रसूल जो दुश्मन हो जंहिंमें ईमान ऐं कलमो न हो जेको अबू जहल सां गॾिजी अव्हां सां मुक़ाबिलो पियो करे कंहिं सहाबीअ मुस्लमान जी तलवार लॻसि उहो जहन्नम रसीद थियो आहे अॼु उन जो लाश खूह में पियो आहे अॼु अबे जे लाश जे मथां बीठो आहे इन गम में नथो रोआं
त उन अबे खे मुस्लमाननि छो क़त्ल कयो आहे इन गम में रोवां थो त मां उन जो पुटड़ो अब्दुल्लाह मुहम्मद मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहियां महबूब मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो आहे छो न इन अबे खे मां पाण क़त्ल कयां हा सुभाणे क़यामत जे ॾींहुं रब जी बारगाह में अचां हा रब पुछिया अब्दुल्लाह कहिड़ी नेकी थी रब खे अर्ज़ कयां हा रब इहा नेकी आहे जो तूं मां ते एहसान कयो ईमान कलमे जी दौलत सां नवाज़ियो मुहम्मद मुस्तफ़ा ते मां कलमो पढ़ियुमि तो अल्लाह ऐं महबूब मुस्तफ़ा जी मोहब्बत में जेको अबो अल्लाह रसूल जो दुश्मन हो मुहम्मद मुस्तफ़ा जे साम्हूं बीठो उनखे तलवार सां क़त्ल करे तो रब जी बारगाह में आयो आहे अॼु इन जे करे अखि मां लुड़क थो हारियां उन अबे खे मां क़त्ल कयां हा ॿियनि मुस्लमाननि छो क़त्ल कयो हा इन गम में रोवां थो ताकि इहा नेकी मूंखे हासिल थिए या नेकी मूंखे हासिल थिए ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन ऐ मुस्लमान तू सच्चो आशिक़ रसूल तॾहिं आ जॾहिं तू पंहिंजी जान माल अबे अमर दुनिया दौलत खां वधीक महबूब मुस्तफ़ा सां अहिड़ी मोहब्बत रख जहिड़ी सहाबा हज़रत अब्दुल्लाह जे दिल में मौजूद ॿियो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हक़ आहे त महबूब मुस्तफ़ा जे उन हीअ मोहब्बत में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं पैरवी कजे असुल मक़सद इहो आहे त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं पैरवी कजे अहिड़ी इत्तिबा जेका सहाबा जे दिल में हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु रेशमी जुबो पाए आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं कोन नसीहतूं कंदा जीअं अॼुकल्ह आलम शगोरा तव्हां असांखे चवंदा आहिनि अबा ॾाढ़ी रखो अबा हे सुन्नत ते हल निमाज़ पढ़ो उन्हनि सहाबिन जी एतिरी अक़ीदत हुई इशारे सां नसीहत फरमाईंदा इशारे सां हज़रत उमर साईं जे जिस्म ते रेशमी जुबो हो महबूब मुस्तफ़ा फरमायो त मर्द खे रेशम जी इजाज़त नाहे औरत खे इजाज़त आहे ईअं न फरमायो त उमर छो रेशम पाए आयो न मर्द खे इजाज़त नाहे औरत खे इजाज़त आहे हज़रत उमर साईं उथिया उन रेशमी जुबे खे बाहि में साड़ियो कुछ ॾिहाड़नि खां पोइ महबूब मुस्तफ़ा फरमायो उमर तुंहिंजे जिस्म ते हिकिड़ो रेशमी क़ीमती जुबो हो अॼुकल्ह ॾिसण में नथो अचे चए अल्लाह जा रसूल तव्हांजो फरमायो हो मर्द खे इजाज़त नाहे पोइ तंहिंजे करे मां साईं उनखे बाहि में साड़ियो आयो आहियां फरमायो तूं छो बाहि में साड़ियो कंहिं औरत खे ॾियां का न्याणी रेशम पाए हा हज़रत उमर साईं अर्ज़ु कयो अल्लाह जा रसूल जेको रेशम जो कपिड़ो महबूब मुस्तफ़ा खे पसंदि कोन्हे जे उमर न पाईंदो त उमर जे घर में का औरत ऐं न्याणी बि उन रेशम खे नथी पाए सघे हाणे उन रेशम जे कपिड़े खां वधीक महबूब मुस्तफ़ा सां मोहब्बत तंहिंजे करे मुस्लमानो हिन जलसन जो मक़सद इहो आहे तव्हां असांजी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत हज़रत हुज़ैफ़ा बिन यमानी रज़ियल्लाहु अन्हु साहबी इन जी ख़िदमत में हिकिड़ो शख़्स आयो चए हुज़ैफ़ा तव्हां त ख़ुशि नसीब हो तव्हां महबूब मुस्तफ़ा जो चेहरो अनवर ॾिठो तव्हां महबूब मुस्तफ़ा जो निमाज़ जो तरीक़ो वुज़ूअ जो तरीक़ो उथण जो तरीक़ो वेहण जो तरीक़ो तव्हां त महबूब मुस्तफ़ा जी मुबारक ज़िंदगी ॾिठी आहे असां बि ईमान आंदो आहे असां बि कलमो पढ़ियो आहे असांखे कीअं ख़बर पए त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू कीअं कंदा हुआ महबूब मुस्तफ़ा नमाज़ कीअं पढ़ंदा हुआ महबूब मुस्तफ़ा जी कचहरी कीअं हुई महबूब मुस्तफ़ा जो उथण वेहण कीअं हो महबूब मुस्तफ़ा जो घुमण कीअं हो महबूब मुस्तफ़ा पाड़े सां कीअं हलंदा हुआ महबूब मुस्तफ़ा जो अख़लाक़ किरदार कीअं हो हुज़ैफ़ा अॼु मां इहो थो ॾिसणु चाहियां हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु उन मुस्लमान खे फरमायो अब्दुल्लाह इब्न मसऊद ॾिठो थी चए हा बराबर चए अब्दुल्लाह इब्न मसऊद जे मजलिस में वेह जीअं अब्दुल्लाह इब्न मसऊद वुज़ू थो करे ईअं महबूब मुस्तफ़ा वुज़ू कंदा हुआ जीअं अब्दुल्लाह इब्न मसऊद निमाज़ थो पढ़े क़याम रुकू सजदो करे थो महबूब मुस्तफ़ा ईअं निमाज़ पढ़ंदा हुआ जीअं अब्दुल्लाह इब्न मसऊद जे घुमण जो तरीक़ो आहे महबूब मुस्तफ़ा ईअं घुमंदा हुआ जीअं अब्दुल्लाह इब्न मसऊद जे वेहण जो तरीक़ो आहे महबूब मुस्तफ़ा ईअं वेहंदा हुआ जीअं अब्दुल्लाह इब्न मसऊद जे उथण वेहण घुमण सुम्हण मुहम्मद मुस्तफ़ा जो इहो अमल हो तोखे महबूब मुस्तफ़ा जो अमल ऐं सुन्नत घुर्जे थी अब्दुल्लाह इब्न मसऊद जी ज़िंदगी ॾिस मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं अमल ऐं किरदार तंहिंजे करे मुस्लमानो ज़रूरत इन शइ जी आहे ईअं न आहे त तव्हां असां जलसे में आयासीं तकीर ॿुधीसीं त बसि हाणे हक़ अदा थियो न हिन जलसे जो मक़सदु इहो आहे त तव्हां असांजी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत
उथण वेहण घुमण फिरण पाड़े सां बिरादरी सां अखलाक किरदार महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत हुजे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अहया सुन्नती फ़क़द अहबनी मन अहबनी कान मई फिल जन्नत। जंहिं उम्मती मां मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत रखी मुझे सुन्नत सीरत के जिंदा कयो कान मई फिल जन्नत हमेशा जन्नत जी जिंदगी में मां मोहम्मद मुस्तफ़ा सां गॾु। तंहिंजे करे इंसान अल्लाह साईं तव्हां असांखे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत अता फरमाए। कुरान पाक जे सूरत आल इमरान जी आयत जेका अव्हां जी ख़िदमत में पढ़ियमि अल्लाह साईं नबियनि सगोरनि जे रूहनि खां वाइदो वरिते थो ऐं नबियनि जी जमात तव्हां जे साम्हूं जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा रसूल पैगंबर बणिजी अचनि त तव्हां ॿ कम कजो ला तुमिनुन बिही वला तनसुरुन। हिकु मोहम्मद मुस्तफ़ा ते कलमो पढ़जो जीअं तव्हां असां मुस्लमाननि कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। ॿियो वला तनसुरुन मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन जी नुसरत मदद ऐं हिफ़ाज़त। अल्लाह से नबियनि खां वाइदो वठे तंहिंजे करे मक़ाम मुस्तफ़ा जे दीनी इज्तिमा में महबूब मुस्तफ़ा जो इहो मक़ाम आहे जो अल्लाह से हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं 1,24,000 कमो बेश पैगंबरनि 313 रसूलनि खां अल्लाह से वाइदो वठे थो त मुंहिंजे रसूलनि नबियनि जी जमात मासां इहो वाइदो कयो जे तव्हांजो साम्हूं महबूब मुस्तफ़ा रसूल पैगंबर बणिजी आया त ला तुमिनुन बिही वला तनसुरुन मोहम्मद मुस्तफ़ा ते ईमान कलमो बि आणी दो मोहम्मद मुस्तफ़ा जी दीन जी नुसरत ऐं मदद भी। तंहिंजे करे शहीदनि में रहंदड़ इंसान गिरदो नवाह जा मुस्लमान भाइरो जीअं तव्हां असां महबूब मुस्तफ़ा ते ईमान आंदो आहे कलमो पढ़ियो आहे तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जी नुसरत मदद तव्हां असां उम्मत मुस्लिमा जे मथां फ़र्ज़ त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जा चौकीदार बणिजी वञो महबूब मुस्तफ़ा जे नामूस रिसालत जा चौकीदार बणिजी वञो महबूब मुस्तफ़ा जे क़ुरान पाक जा चौकीदार बणिजी वञो महबूब मुस्तफ़ा जे सहाबा जी जमात जा चौकीदार बणिजी वञो महबूब मुस्तफ़ा जे अहल बैत जा चौकीदार बणिजी वञो मोहम्मद मुस्तफ़ा जे उन हीअ दीन ऐं इल्म ऐं दीन सां निस्बत रखंदड़ उलमाए दीन हक़ सां तव्हां हथ हथ में मिलाए उलमा जो साथ जो ऐं इंसानो हिन वक़्त में पाकिस्तान जे अंदर जेकॾहिं दीन इस्लाम जे मथां हिफ़ाज़त ऐं चौकीदारी जो कमु अल्लाह साईं जंहिं जमात खां वरितो आहे उहा जमात जमियत उलमा इस्लाम आहे। ऐं मुस्लमानो ईअं न सम्झो त तव्हां असांजो उलमा सां ताल्लुक़ मामूली शइ आहे। इहा निस्बत इहो ताल्लुक़ तव्हांखे अल्लाह साईं क़यामत जे ॾींहुं अजुर अता फरमाईंदो। हज़रत क़ासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह दारुल उलूम देवबंद जा बानी आहिनि। हिकिड़ो हिंदू आहे वाणियो हिकिड़ो हिंदू आहे उनखे पंहिंजी बचड़ा नंढड़ा औलाद आहे लेकिन मौलाना क़ासिम नानोतवी आलिम दीन सां मुहबत आहे। उहो क़ासिम नानोतवी जंहिं दारुल उलूम देवबंद जो बुनियाद रखियो हो हज़रत क़ासिम नानोतवी जो छा मक़ाम मर्तबो हो लेकिन उहो हिंदू उन जी मोहब्बत में अचे थो देवबंद जे मदरसे में अचे थो क़ासिम नानोतवी जे पोयां नमाज़ पढ़े थो एॾी निस्बत मोहब्बत आहे। कॾहिं उहो आलिम दीन उन हिंदू वाणे जो चोलो पाए थो कॾहिं उहो वाणियो मौलाना क़ासिम नानोतवी आलिम दीन जो चोलो थो पाए कॾहिं हज़रत क़ासिम नानोतवी आलिम दीन उन हिंदू वाणे जी चौपल थो पाए कॾहिं उहो हिंदू वाणियो आलिम दीन हज़रत क़ासिम नानोतवी जी जुती चौपल थो पाए। साईं क़ासिम नानोतवी जी ख़िदमत में उन अर्ज़ कयो त साईं दिल त चाहे थी कलमो पढ़ां मुस्लमान थियां लेकिन मूंखे मजबूरी आहे मजबूरी इहा आहे मुंहिंजा ॿारड़ा नंढड़ा आहिनि सग़ीर औलाद आहे दिल में औलाद सां मुहबत है जे कलमो पढ़ंदुमि मुस्लमान थींदुमि वाणिया मूंखां औलाद जुदा कंदा तव्हांजे साम्हूं मां कलमो पढ़ां थो मुंहिंजी दिल में अल्लाह रसूल सां मुहबत है बराबर दीन इस्लाम सचो आहे रब जी ज़ात सभ खां वधीक है मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जा सच्चा रसूल आहिनि। क़ासिम नानोतवी जे साम्हूं इक़रार थो करे हिंदू फौत थो थिए उनखे हिंदू वाणिया बाहि में साड़नि था 8 ॾींहंनि खां पोइ मौलाना क़ासिम नानोतवी ख्वाब में ॾिसनि था उन हिंदू वाणे जी क़बर जन्नत जो बाग आहे। हज़रत क़ासिम नानोतवी पुछनि था त तुंहिंजे मथां अल्लाह जो फज़ल कीअं थियो तुंहिंजी क़बर जन्नत जो बाग कीअं बणिजी वई चए साईं तव्हांजी ख़िदमत में ईंदो हुउमि तव्हांजी मुहबत हुई तव्हांजी सोहबत हुई उन सोहबत मुहबत इहो रंग लाथो अल्लाह से मुंहिंजे क़ल्बी ईमान खे क़बूल कयो। हज़रत क़ासिम नानोतवी फरमायो तो
तुंहिंजो त जनाज़ो बि कोन थियो हो, तोखे त मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में बि न दफ़नायो वियो, तोखे त हिंदुनि बाहि में साड़ियो हो। हज़रत क़ासिम नानोतवी खे उहो इंसान तो चवे साईं बज़ाहिर मूंखे बाहि में साड़ियो, पर क़ल्बी ईमान जे करे अल्लाह रसूल जे मुहब्बत जे करे मुंहिंजे जिस्म ते मुंहिंजे बाहि जो ज़रो बि असर न थियो। शहीदन जे मकाम मुस्तफ़ा जे दीनी इज्तिमा में ईंदड़ मुसलमान पोइ जेकर हिंदू ऐं वाणियो हिकिड़े आलिम दीन मौलाना क़ासिम नानोतवी बानी दारुल उलूम देवबंद जी मुहब्बत में अचे, अल्लाह साईं उन जी क़ब्र जन्नत जो बाग़ बणाए छॾे। तव्हां असां त मुसलमान हूं, तव्हां असां कलमो पढ़ियो आहे, जीअं आलिम नमाज़ पिया पढ़नि तुंहिंजे मुंहिंजे अंदरि निमाज़ आहे, जीअं आलिम क़ुरान पाक था पढ़नि तव्हां असां बि क़ुरान पाक पिया पढ़ूं, जीअं आलिम दुरूद शरीफ़ था पढ़नि तव्हां असां बि दुरूद शरीफ़ था पढ़ूं, जीअं आलिमनि दीनदारनि जी दिलि में अल्लाह रसूल सां मुहब्बत, सहाबा अहल बैत सां मुहब्बत, क़ुरान मदार सां मुहब्बत, तव्हां असां इंसाननि जी दिलि में बि मुहब्बत आहे। तव्हांखे हिन दीनी इज्तिमा में कहिड़ी शइ खणी आई आहे, का तमो लालच नाहे, अल्लाह रसूल सां तव्हांखे मुहब्बत अॼु हिन दीनी इज्तिमा में वठी आई आहे। यकीनन तव्हां असांजो उथण विहण इहो हथ उलमा ऐं जमीयत उलमा इस्लाम जे इन्हनि अकाबिरीन बुज़ुर्गान दीन सां हूंदो। यकीनन तव्हां असांजी दुनिया भी बेहतर, अल्लाह से आखिरत भी बेहतर ऐं जन्नत जो नेमतूं पंहिंजी रज़ा नसीब। तंहिंजे करे मुसलमान भाइरो पंहिंजो ताल्लुक़ ऐं निस्बत उलमा सां रखो, सुलह सां रखियो। अल्लाह साईं तव्हां असांजे इन निस्बत खे ऐं महिनतुनि खे क़बूल फरमाए। रब साईं उनही असगर साहब मंगी साहब अल्लाह साईं उन्हनि जे महिनतुनि दोस्तनि अहबाबनि जी महिनतुनि खे शर्फ़ क़बूल सां नवाज़े। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। आमीन। अल्लाहुम्मा आमीन या अल्लाह या रहमान या रहीम या अल्लाह से इन इज्तिमा के कबूल फरमा। रब से हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तय्यब दुरूद पाक जे तुफ़ैले अमलन सालिहन जे वसीले बीमारन के शिफा अता फरमा। उन सिकंदर साहब के भी शिफा फरमा। या हिन इज्तिमा में जेके इंसान हैं या गोठड़े में जेके इंसान पंहिंजे घरड़न में न्याणियूं वेठल हैं, अल्लाह साईं उन्हनि सभिनी जा हथड़ा तुंहिंजे बारगाह में हैं। रब साईं सॼे ॻोठ इलाक़े ते रहम फरमा, नमाज़ क़ुरान ज़िक्र सां आबाद फरमा, हाजतूं पूरियूं फरमा, ईमान सां रहा, ईमान ते ख़ातिमो बिल ख़ैर फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि मुबारक। इंशाअल्लाह